मफाद परस्ती जे ऑब्जेक्शन के हिन वक्त मां दलीलन वसीले रद्द करण के मूड में ना है। Okay, gentlemen. In next meeting, we'll discuss your all objections. वरी कुजारो थी आई कुछ की ने अल्लाह अम्मा मुमल जी बाबा पुट पानी लुकदा प्यार हाँ बाबा मेरे पीछे कुछ तो है हाँ मखड़ा पान ला तो ही जमीन बिछोड़ी है पानी किस्मत जी कुछ तो खबर है अच्छे बाबा अज वडेरे जानू घुरायो हो चए तो इतां टपड़ खणो पर अगे त कंहिं की न उथारियो असांखे सागन पडन मथा अची वेंदा हुआसीं अगही ये अगही हो की न सामानो हो समझी न चए नेठ गुजारो तो त को थू बस बहानो तो यो है ये आई छा खेड़ा जित पा वेठा आहियूं चए तो मथे पोइते वञी वियो अब्बा संगार खैर का है मुंह नथो पियो थे अब्बा अब्बा ये कुछ खणी माट को कोई है अब्बा मोर 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 एक गुजारो थे मोर के हाँ अब्बा मोर बरियो हाँ चाची मोर को गुजारे हो अरे किया तो मगर क्या बताओ बाबा बाबा क्या रहे हो जी बताओ हाय हाय अरे बसंत यार तो नहीं तो चैन ही बजी पई जोड़ी वालो के अकेलो करे ले बिल्कुल आरज़ो त घणनि ॾींहनि खां हुयो सेठ बाराम कम एतिरा हुया जो असुली मथे खणण जे लाइ बि घड़ी की न हुई जो खणी इलाज लाइ ॿाहिरि निकिरिजे तो नेठ मुंहुं करे हलियो आयुसि चले से साईं तुंहिंजो हिकिड़ो इलाज था हिन शहर जूं रौनकूं यार ये शहर जूं रौनकूं अवां जड़नि भागनि वारनि जे भाग में अदा ॻाल्हि त ॿुधो अथमि त पार्टी ठाही अथई पार्टी न न अहिड़ी ॻाल्हि कान्हे बसि ईअं कुझु दोस्त गॾु थिया आहियूं समाजी कमनि जे वास्ते सो तव्हांजे दर में कुझु कमु कयूं माना त वोटनि जो चकर त कोन न न अहिड़ी ॻाल्हि कान्हे हिकिड़ी ॻाल्हि तूं आहीं मुंहिंजो भाउ सो इन करे सोच में त तोखे ॿुधाए छॾियां त जेकॾहिं असांजे तर जे माण्हुनि सां का नेकीअ जो कमु कई त सम्झ त अदा टिबो तुंहिंजो हूंदो बाबा इन्हनि माण्हुनि खे मां चङी तरह सुञाणा न हा बाक़ी जेकॾहिं तुंहिंजे मन में का ॿी ॻाल्हि आहे त पोइ तुंहिंजी मर्ज़ी चने सर साईं माण्हुनि खे पियो सम्झाए मूंखे रुगो तव्हांजो ताम घुरिजे जेकॾहिं वोटनि जो चकर न आहे त पोइ चङी ॻाल्हि आहे इहा ख़ातिरी कर अवांजा रुख ई पंहिंजा त असांजा पंथ ई पंहिंजा इहो बाराम खान हूअं त मां आयो हुउसि पंहिंजे इलाज सांगे पर हिकिड़ो कमु यादि पियो अथमि सो हा हा हुकुम थिए
सो अदा तोखे त ख़बर आहे त असांजे पासे ॾे ॾुकार ॻोयूं टंगाए छॾियूं आहिनि। सो रड़ियूं कयूंसीं, मथे चवचवा कईसीं त यार मन ग़रीब गुरबे खे 4 अन्न जा दाणा मिली पवनि। सो इमदाद उहा मंज़ूर थी वई आहे। पोइ हाणे ॻाल्हि हीअं आहे त उहा इमदाद जेका आहे हिन महीने जी 1 तारीख़ ते उनजो अन पहुचणो आहे। हितां जो इहो हिकिड़ो बाला अमलदार थी फुट जो ज़िले जो डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर। हा इहो सो इहो आहे हल्को माण्हू, चवचवा कराए इन खे थेड़जे। ऐं अॻियो हिकिड़ो हूंदो ऑफिसर बहार अली ख़ान, जेकॾहिं उहो न अची वञे त हक़दार खे हक़ मिलंदो। ठीक है, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, इहो कमु त थी वेंदो। पर इहो झटपट थिए न साईं। चले सर साईं, तूं गणती न कर, सम्झ त तुंहिंजो इहो कमु थी। घणे थिया फोटो? किने थिया घणा फोटो? एतिरा फोटो कढी गुजाड़ो कंदे सॼे ज़माने खे ॾेखारींदुसि त ॾिसो, हीअ आहे मुंहिंजी चिरमी जहिड़े रंग वारी ज़ाल। कतो चिरमी त ॿुधा। हा चिरमी? हिते शहर में चिरमी गुजाड़ो कंदी? कतो चिरमी मुझे दिल जी घिटी घिटी में पंहिंजो उहो ई ॾे पियो वसे जंहिंमें तूं लामन ते लुॾी इहो गीत गाईंदी हुई। तॾहिं त विसारे अची शहर वसायो आहे, कॾहिं पाछड़ फेरी ॾिठी अथई ॻोठना। कतो वक़्त कॾहिं पोयां पाछालू हणण ॾिनियूं ई कीने। इहो त चङो थियो जो तूं हाणे राय रती वारो पियो थींदो वञी। बाबा आऊं राय रसायन जे चकरनि में कोन पवंदो आहियां। तॾहिं त पेट पियो सड़े, को न आहीं। मुंहिंजा पंहिंजा तालुकात आहिनि जिन खे आऊं पंहिंजे मफ़ाद में इस्तेमालु न कंदो आहियां। हा इहा त ख़बर पइजी वई त तूं घाटे में सौदे करण वारो चरियो वापारी आहीं। कीअं? जमादार सुमार खे बदली कराए इहो तो वारो यार छा नालो त सजण खे न खराई, न मां तोखे को फ़ाइदो जुड़ियो? को बि न। हा इहा त ख़बर पइजी वई त तूं घाटे में सौदे करण वारो चरियो वापारी आहीं। कीअं? जमादार सुमार खे बदली कराए इहो तो वारो यार छा नालो त सजण खे न खराई, न मां तोखे को फ़ाइदो जुड़ियो? को बि न। तॾहिं रखायो अथई। इन सां कंहिंखे को नुक़सान, तव्हांखे को नुक़सान आहे छा?
जवानदार सुमार पंहिंजो माण्हू हो, सालनि खां हो। ऐं सॼण माण्हुनि जो माण्हू आहे। हाणे सुञाणा तो हिन माण्हुनि जे माण्हूअ खे। जॾहिं तॾहिं ॾिस त वर्दी पायो ठक सड़ा लिखो ट्रेड़ीअ में पूरो। हाणे करे चने सां छा थियो तव्हांखे तुंहिंजे सूबेदार खे वर्दीअ सां आयल ॾिठो? वर्दी त हुनखे पाइणी आहे। ऐं ॿियो तूं लाइन मां आयो आहे, इन में को हर्ज त न आहे। हिन में को हर्ज कोन्हे। सूमार ऐं संदसि अटालो हाज़िरी भरणे पूरा हूंदा हुया। चयमि त पंहिंजो माण्हू आहे, मुंहिंजो पंहिंजो बर्ती थियल माण्हू। जॾहिं त इहा ॻाल्हि क़बूलियो था त जमादार सूमार तव्हांजो पंहिंजो माण्हू आहे, त पोइ इहा ॻाल्हि बि क़बूल करियो तूं पराए घर में बेगा वक़्तु टिपियो हुयो। ओई ओई ईअं विझ टोड़ो ॻिचीअ में निराण खणी ॻाल्हाए चने सर शाह जे साम्हूं। चनेसर शाह न, फ़क़ति चनेसर। दिमाग़ ख़राब थी वियो। गुजारो चई पियो ख़बर आहे ताईं ॿुधी छॾियो। अॼु या मुस्तक़बिल में आऊं फ़क़ति रावल वलद चनेसर फ़क़ति। डरी वञ मुंहिंजी अखियुनि ॾाढो, डरी वञ मुंहिंजी अखियुनि ॾाढो, डरी वञ। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधी छॾो। आऊं इहो मुर्शिद जो चुॿो पाए माण्हुनि जे कुल्हनि ते सवार थियणु नथो चाहे। सालनि खां तुंहिंजो साथ आहे, तुंहिंजे परॾाॾे ताईं। परॾाॾे खां अॻु जेकॾहिं को मुर्शिद पंहिंजे मुरीद जे पुट जे मथां नालो रखे थो चनेसर शाह, इन सां शाह त न थींदो। तुंहिंजे परॾाॾे ते जेकॾहिं मुर्शिद चनेसर शाह नालो रखियो त तोखे हुन सां को घाटो पहुतो? मूंखे न पर माण्हुनि खे पए थो। मुंहिंजे ॾाॾे जो नालो शाहू हो, जंहिंखे पोइ हुन शाह करे छॾियो। तुंहिंजी रग रग में माण्हुनि ज़हर भरे छॾियो आहे। मुंहिंजे ज़हन में तव्हां ज़हर कयो। तूं पंहिंजे पूरे ते रोमाल छो बीठो आहीं? अॻिते ॾिसूं छा थो थिए। सर मसलो मज़ूरनि मिलण जो न आहे, छो त कम में त सिर्फ़ 12 ई घुर्जनि, से बि जेतिरा नंढा ओतिरा ठीकु। अच्छा, यस सर, छो त गालीचे साज़ी में ॿार त जल्द ट्रेंड थींदो आहे न। त पोइ ॿारनि जो एॾो को वॾो मसइलो त न हूंदो। न सर, 1 साल लाइ 2000 में ॿार मिली वञे थो। अबे साहब, अवां ॿारनि जे माइटुनि खे एतिरो एडवांस छो था ॾियो? सर, डेली वेजिस या पर मिनट वॾो रिस्क आहे। एडवांस खां पोइ त ॿारनि जा माइट असां वटि ज़िम्मेवार थी वञनि था न। ऐं हूअं बि एतिरे तइदाद में असां ॿारनि खे कम ते कीअं रखी सघूं था, जेको पंहिंजे लिहाज़ खां तमामु ॾुखियो कमु आहे। त पोइ ॿारनि जा माइट जेतिरा पैसा तलबीन असांखे ॾियणु घुर्जनि। सर, इहो पैसो त सीड़प ई सम्झणु घुर्जे। चवण जो मतिलबु इहो हो सर त असांखे कुझु अख़बारुनि जो बि ख़्यालु करणो पवंदो, जेके थंभ खे तीली ऐं तीलीअ खे थंभ करण ते हिरियल आहे। को मसइलो ई न आहे सिवाय अनवार साहब जे अख़बार जे। सर, तव्हां इहो सुठो कयो आहे जो चनेसर खे भत कयो था। चनेसर जी हुअण करे माण्हू पुछंदा ई कोन। उहे साहब, असां चनेसर खां सवाइ इहे ॾुखिया ऐं चोखे वारा कम किथे था करे सघूं। ओ यस, को विजिटिंग डेलीगेशन अचणो हो, इन सिलसिले में अवां कुझु कयो? सर, ज़ाहिर आहे त इन ख़राब मौसम, ॾुखे पंध ऐं परे जी मुसाफ़िरी सबबि डेलीगेशन जो को बि फर्द साइट ते विजिट करण कोन लॻो। पर जेकॾहिं को इसरार करे विझे त? सर, को मसलो ई न आहे। कुझु खूह वग़ैरह खेनि ॾेखारींदासूं,
जेके हकीकत में पाण ही पाणी लाइ खोटाया ऐं फाइल वर्क त काफ़ी थियल आहे न सर। हिकु अधु सेमिनार कंहिं वॾी होटल में बि कराए छॾिबो ऐं इमदादी कमु ख़ासि तौर कणिक विरहण वारी ॻाल्हि बाण बि। वाह, छा तव्हांजो दिमाग़ आयो बे साहब। बहरहाल इन सिलसिले में असांजी हिकु वधीक क्लोज़ मीटिंग थियणु घुरिजे। ओके, ठीकु आहे सर, पर इन मीटिंग में बेबी नाहिद ऐं मिस्टर रावत बि हुअणु घुरिजनि। नो नो नो, उन्हनि ॿिन्ही जो हुअणु ज़रूरी न आहे। थैंक यू सर। ओके। वसंत, ए वसंत, जो बिस्मिल्लाह, देर थी वई। ए मारो मुंहुं आयो आहे सोना सिंघाणी लुॾंदो लमंदो। चिकीअ त मुंहिंजा लाह कढी छॾिया। जवानीअ में चिकी पई हुई, अञा ताईं जिंदगी कान थी छॾे। नथी चिकी छॾे, नथी जुहानी छॾे। ए वसंत, ए घर आई? हा हा, हली आ। शुक्र आहे घर आई। ए वीहों दफ़ो आहे पंध कया हथ में पैसनि लाइ। ए सेठ, तुंहिंजा पैसा खाजी त कीन वेंदा? बरोबरि खाधी जा बता कयांदा होम से बि मार पवे मतारे के मुख तू खणी वियो। पोइ गिनी नथो? हा हा, मेंढरे ते बि घाटी जा 7,000 थी विया आहिनि। अमीरनि जा उठ आहिनि, केरु चवे उली। वसंत, बेली पाण खां हाणे तरसियो की न थींदो। पंहिंजा पैसा ॾे। ए माणक, यार चयमि त पैसनि वगे भॼी त कीन वेंदासूं। हा, लॾो खणो त भले खणो, पर पहिरीं पंहिंजा पैसा। ए चयमि त तुंहिंजा पैसा मिठा आहिनि असांखे, कड़ा कीने। ए खमीसे जा पे को तो मथो हणी नसी। ए ही न समझे न सुणे। ॾिसो ॾिसो, ए अधी बि सची पई चए। पोइ गुजारो करियां त सॼे ॻोठ मंझि खणी ख्वार कयो अथसि। ए सेठ, अलाह भली कंदो, तर्स खणी कुझु ॾींहं। ए मींहं वसनि या न, मूंखे मुंहिंजो वहिंवार ॾियो। ए बेली हींअर मथो त कीन फाड़ींदुसि पंहिंजो। ॾिसी पियो, सूर ई सूर आहे। हा हा, मूर मथे ॾहूणी घाटी थी वई अथई। ए पैसा ॾे त ॾे, न त जवाब ॾे। पाण ई फ़ैसिलो कंदो पोइ वॾेरो चने सर। ए बेली ईअं न कर, हरू भरू को अची असांजे इज़त जे पुठियां हथ धोई पियो वञे, तुंहिंजा पैसा जुड़ी वेंदा। लुड़ी वेंदा पैसा मालिक जा। ए गुजारो थो चए, ए जवाब की थो ॾे। पाण ई वॾेरो चने सर फ़ैसिलो कंदो हाणे। ए सिध माणक, ॻाल्हि ॿुध, कावड़ मकर, तुंहिंजा पैसा मिली वेंदा। अधु कढो, सिधो थी वेंदे। ए मो मरे ई नथो। हिकिड़ी हचा त लही पवंदी माण्हुनि मथां। सरकार, ॻाल्हि ही आहे त अॻे भेरे जेका इमदाद विराइणी हुई, तंहिंमें उतां जी जाइ ते जेको ऑफिसर हुयो न, उन त थोरी बींग करे छॾी। पर चनेसर साईं, उनखे बि अमीन सयो वेठा हुआ न। हाणे बादशाह ख़बर कोन अथई त असीं मारू माड़ू थधा ॻाल्हियूं कयूं इशारनि में। पोइ कोई इशारा न सम्झे त गुजारो कजे, पोइ कढणो पियो। भला नवाज़ साहब, अॻे जुमे ताईं इमदाद पहुची वेंदी। अचण त घुर्जे। विर्छ कीअं कबी? जीअं अमी हुकुम करियो। बसि असांजा कहिड़ा हुकुम आहिनि नवाज़ साहब? अर्ज़ु इहो आहे त वताए फ़क़ीर वांगुरु विर्छ मकजे, हक़ हक़ीअ खे मिले, ईअं न? सरकार, असां त अव्हां जे हुकुम जा बंदा आहियूं।
पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधाए त घणनि घरनि ऐं माण्हुनि जी लिस्ट ठही? इन खे अव्हां छॾे ॾियो, अव्हां रुगो ख़ाली ॿोरियूं मोकिलिजो, हूंदियूं न? नवाज़ साहब, असां वटि अव्हां जहिड़े माण्हुनि जे लाइ दिलियूं कुर्ब सां भरियूं पयूं आहिनि, बाक़ी ॿोरियूं ख़ाली हूंदियूं आहिनि। शाबाश। भला नवाज़ साहब, घणियूं ॿोरियूं ईंदियूं? फिलहाल 1000 खन त अचणु खपनि। 100 खन त ॾेखारण ऐं विराइण लाइ बि रखंदो, बाक़ी 100 त अमी था चओ सरकार। न न, माण्हुनि खे हरू भरू पेनू करण मां कहिड़ो फ़ाइदो? मदारो 500 खन ॿोरियूं पहुचाए ॾींदी। अव्हां जो हुकुम खपे सरकार, बाक़ी असां ॼाणूं, मथे वारा ॼाणनि। हा हा, मथियल सां हाणे कॾहिं कॾहिं मुंहुं ॾियणो थो पवे, बाक़ी हेठियल सां ई वास्तो रखणो थो पवे असां जहिड़नि न्याज़मंदनि सां। साईं भली, साईं भली भली भली, साईं भली। साईं इहो ख़ैर जो कमु आहे न साईं? हा साईं, ऐं सेठ पाराम ऐं मूं ते चाहियो त इहे इमदाद विराइण वारे ख़ैर जे कम में अव्हां बि शरीक थियो साईं। हा साईं, साईं इन इमदाद मंज़ूर कराइण में तव्हांजो वॾो हथु आहे। ओ ईमानदार माण्हू खे बदली करण लाइ बि डुक डोड़ा मां कई साईं। साईं 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 भली न, हिकु ॿारनि खे त वठियो अचिजो न साईं। हा साईं, हा महिरबानी, लख लाख साईं, महिरबानी महिरबानी साईं, महिरबानी। हा अरे वसंत जी सरकार। ही सेठ माणिक जा पैसा को फबाए वेठो आहीं? बादशाह मूं फबाया किथे आहिनि? भई कूड़ो आहे सरकार, मूं ईअं त कीअं कयो, बरोबर पैसा आहिनि मूंडा, पर वो बारे कोन थो ॾी साईं मुंहिंजा भला मुंहिंजी की कीने हींअर किथां आणींदुसि कारी बुख मंझि। कारी बुख जा सता इजे त पैसा गिनी पियो ॾे त ॾुखिया कोन था लॻनि? ॾियण त भलो थो अचे नहीं? सरकार, ऐं पैसनि जी छा ॻाल्हि कयो? मोर मरी वञण खां वठी घर मंझि रोज़ राड़े खां सवाइ ॿियो के कीने? मोर मरी वियो, मोर मरी वियो। अरे मोर खे मोड़ ॿुधाइण त पैसा पिञई थिए कॾहिं? बहाना छॾ, बहवार वारी ॻाल्हि कर, कारपत कर। साईं, मुंहिंजो त समूरो माल बि मरी वियो। जेको पहिरियों हुजे हा त रब जो सो विकिणी ॿाओ पैसा पूरा कया था। ॻाल्हि सुण वसंत बाबा, मोर बि वियो मरी। अॻे मूं चयोमि न त बनी जो टुकड़ो पैसनि ॻिझे ॾे, जे ॾींहुं आहे त माणिक ॻिची को झलई आहे पैसनि लाइ। हा हाणे बि टाणो चरियो कोन्हे। साईं, इन टुकर मां गुजारो थींदुसि। जे मूर भरींदो त घाटी किन भरींदो, जे घाटी भरींदो त मूर जा पैसा किथां ईंदा? सुणी पियो? नहीं पोइ सरकार, मुझे तो घर मंझि कमाइण वारो कीने को, ऐं पाण मर्ज़ील माण्हू। इहो टुकड़ो त साईं नंढो छोकिरो अथई न, लॻाए सेठ पारां मारे कॾीअ ते आउं त पैसा गिनी ॾेई, घाटी वारा पैसा उन मां पूरा कजि, बाक़ी मूर वारा पैसा सेठ माणिक खे आउं ॾेई छॾींदुसि। बनीअ मां त कढ। बादशाह चओ गुजारो पिया। साईं वरी गुजारो? साईं मूं लेखो कयो आहे, मूर मथे विहूणी घाटी थिएसि थी, ऐं तुंहिंजे करे हिकिड़े महीने जी घाटी छॾियांसि थो, बाक़ी मूर सूधो छिके वठंदुसि। ए मूर तोखे आउं ॾींदुसि माणिक। सचो आहे सचो, पाण बिहार हिन जज़ा खे टको की न ॾींदासीं। ॻाल्हि आहे चिटी। अरे बुढ़ा, साईं चए थो त मूर जा पैसा आउं ॾींदुसि। साईं ॾींदो? हे मूर जा पैसा केरु ॾींदो? ओ आउं ॾींदुसि, आउं। ऐं घाटीअ जा पैसा? उहे आउं ॾींदुसि तोखे।
अरे वसंत यार, अरे गुजारो कई में ए पैसा रे आगे आओ तो खुरजी से खालसा खालसा लगना शुरू। आ गया उस्ताद। कान काला ब्याई, काला भी आ गया। लाल बचा दो तार में पीला। आ गया उस्ताद। अगला टोटा चार खाली, चार खाली आ गया उस्ताद। मीठी बचा आ गया। ब्याई ब्याई, आ गया उस्ताद। बचा बचा दो तार में ऊंटिया। आ गया उस्ताद। साईं खमीस जो पी वसंत आयो है। वञी चङी थोरो कम ते आहे, वरी कन्ने अचिजांइ। अरे बाबा मिलन तो ॾियो। कम तो करे, कम तो करे। अरे छोरा खुदा जी मार पए ही गुजारो के। ए तारू कीअं आयो है? ए तारू कीअं आई है? कम चोर पिण सकते दिसे कम कदे कया थी ना। अची विया अबा? हाँ जी, गुजारो चयो। कोन छॾियऊं खमीसे खे पुट। ए अल्लाह, महीनो भर भरियो थियो आहे, तूं चयो नथी घोड़नि खे त खमीस बीमार आहे। हाँ पुट, चयो हुयुमि चयो हुयुमि। उन्हनि खे पंहिंजा बच्चा कीअं के उन्हनि जा बि तव्हां आंडा हूंदा। अम्मा आंदा त अथनि, पर विकामण खां बचिया पिया अथनि। खॾ में वञी पवंदा पैसा, हरू भरू खमीसे खे वञी बूहे में तम विझी आ। जीअं सुमल पैसनि मञा पेट मंझि हिकिड़ो गिराब हराम वियो हूंदो। मूं त पैसा वठी चनेसर साईं खे ॾेई छॾिया, मानक ॿोड़े जी बिब मंझि हया हूंदई। खमीस जा पी ए कीअं बि करे छोकिरो आजो करा। ई कहिड़ो कमु कि बचड़े जे मुंहं ॾिसण लाइ सिकी मरो। 5 कोह भरिया आहे, लॻे पियो जहिड़ो करे बि लात मंझि हुजे। भला कीअं करियां, मथो फाड़ियां पंहिंजो। ए रुगो पंहिंजो खमीसो त फाथड़ कीने। आप ॿियनि सां ॿधल आया कीअं, लाचार लॻो आहे। ते पैसा वठी मुंहिंजो बचड़ो लही छॾियई बसि। हा हा, मूं त नोटनि जा बुटका भरे रखिया आहिनि। काकड़ो मण मुंहिंजे वक़्त मंझि हुजो। चल बचन मंझि कीअं पवंदा, चल बरियाल निकिरंदनि मारनि खे। हीअं बच्चा टोड़ ते अथनि, ॿिया केॾा वञा। मुंहिंजो बचड़ो अलाह जे कहिड़े हाल में हूंदो, मुंहिंजो खमीसो कहिड़े हाल में हूंदो। मूंखे खमीसो आणे ॾे। मुंहिंजो बचड़ो आणे ॾियो। ए मासी झट कर ॿिया बि गिलास रख, अञा ताक़त जो पाणी खा वठूं। इया बा तोखे त सदाई तकड़ जा घोड़ा ऐं बेहकड़ी जिंद। मानियूं पचायां, माल पहिरायां, झण विलोणियां ऐं होरी जी हाज़िरी बि भरियां। होरी छो बा हथ सुकी विया अथई छा? न मासी न। इया बा घड़ो अधी की न थियो? मासी होरी है वेठी आहे कि ॿियो केॾा वेंदी रे पुट, हवेली में त मालकियाणियूं आहिनि, पर मर्ज़ी जे मालकियाणी त की न रे पुट। मासी होरी अलहदाद जो नालो हुई न। हिकिड़ो घुमरो ॾेई अचे, पोइ छुटो आई, खार जो दॿो बि चाणो अथमि। हाँ मासी, मां इच्छा कढाई आहे। छा पे अबा, हिकिड़ी कवाठी ॾेई वञ, पोइ ठहियो। हाँ मासी, मां
इजो आहे ए अबा माणे के मोकलिज त अची कपड़न हथ वंडा हाँ मासी खानल तू जेके पेर खणी पियो से मूंखे नथा वणनि छो अदा बाबला तू नंढड़ो आहे तोखे ज़माने जी हवा कोन्हे लगी पर अदा मूं तो कुछ कोन्हे कयो ॾिस तू मुंहिंजो नंढड़ो चीचड़ो भाउ आहे ज़माने में माण्हू जा 4 सजण भी थियनि था तो बाबला 4 दुश्मन भी हुजनि था पर भाउ मुंहिंजी त कैसा भी दुश्मनी कोन्हे मूंसां त आहे न पोइ दिमाग़ मां इहा ॻाल्हि कढी छॾ त ॾाढी हाजाणीअ जो वक़्तु हलियो वियो इहा त मूंखे बि ख़बर आहे तो हर ॾियारे कपड़ा छंडे दरगाह ते वञण जो तोखे कहिड़ो लाचार पर अदा वरी छा मूं जेकी चयो सो छुटो मूंखे त अलाहाबाद वारनि कॾहिं मना कोन कई आहे मूंखे दरगाह ते अचण खां रोकिन तंहिंजी न का तोखे परवाह न का गर्ज़ मूंखे त ख़बर ई कोन्हे अल्लाह दादा वारनि असांजी ओताक बंदि करे छॾी आहे हाणे जेकॾहिं तोखे मुंहिंजी बेइज़ती क़बूल हुजे त पयो मन मस्तियूं कर अदा आऊं त उते कंहिं माण्हूअ खे ॾिसण वेंदो आहियां केरु आहे अहिड़ो माण्हू जंहिंखे तूं दुश्मनियूं होरांगे आसिकार ॾिसण वञी थो अदा हिकिड़ो माण्हू आहे जेको उते ॿधल आहे पर मूंखे उहो सालम दिमाग़ थो लॻे चरियो कोन्हे त तंहिं तूं जो छा जे सालिम दिमाग़ आहे त पोइ तूं जे मथे जो सूर छो आहे अलाए छो मूंखे लॻे थो त चरियो न आहे खानल छॾ इन्हनि मलंगनि जी पचर बाबा पंहिंजो घर जले वेही रहो अल्लाह दादा वारनि जी मगी वधंदी पई वञे अड़जी न वञी हरू भरू मूं तव्हांजे बाला ऑफिसर सां बि ॻाल्हाए छॾियो आहे असांखे ॿ 4 सिपाही घुरबा जीअं रश जे करे को मसलो न थिए ऐं असां इमदाद विराइण जो कमु मोकिलाए सघूं कहिड़ी इमदाद बाबा ही माण्हू वीचारा जेकी ॾुकार विगे बुख में रड़ी पिया कनि तिन लाइ इमदाद ॿियो कंहिंजे लाइ किथे इहा इमदाद विराइजी त कोन वई आहे छा मतिलब सजना साहब असां परीहं जो ॾींहुं मुक़ररु कयो आहे मस कागज़ी कार्रवाई करे सर्वे करे जान चढ़ाई आहे ॾिसो माण्हुनि में बेचैनी वधाए थी बुख माण्हू से भेड़ा ग़रीब अबोझ मिसकिन माण्हू कंहिं दर्द आणी ॾींदा असांजे लाइ इहा ड्यूटी त ॼण ख़ैर जो कमु आहे मूंखे त माण्हुनि जे मथां इहा वॾी चथर थी लॻे सजना साहब अमीत अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया करियो भलो थिए चनेसर खान जो जंहिं ॾींहुं राति वीचारे डुक डोड़ करे इहा इमदाद मंज़ूर कराई ऐं उन में सेठ बहराम खान खे बि शाबाश हुजे जंहिं हथु वंडायो ख़ैर चनेसर खान जो त भलो थी वियो छा था चवणु चाहियो इहो ई त चनेसर खान जी ओताक ते अध खां मथे अन जूं ॿोरियूं त पहिरीं पहुची वियूं आहिनि बाक़ी माण्हुनि जे लाइ त चथूं ई बचियूं आहिनि जेके तव्हांखे तकलीफ़ वठी करणियूं आहिनि तूं को समाजी वर्कर आहीं या पुलिस जो वॾो आला अमलदार जो अहिड़ा सवाल पियो करी जेको कुझु बि आहियां पर उन्हनि माण्हुनि मंझां आहियां जिन जो बुखियो पेट फाइलनि में दर्ज करे पंहिंजो पब भरियो था ठीक है तूं ड्यूटी न ॾिजांइ मां तुंहिंजे ऑफिसर सां पाण ई ॻाल्हाईंदुसि आउं त हिन सिलसिले में आयो बि कोन हुउसि पर इहा पक करण आयो हुउसि त वाकई मूंखां अॻु में हिन सीट ते मूं जहिड़ो को शींहुं वेठल हो पंहिंजी ईमानदारीअ जो हवाला मुंहिंजे मथे में हणण खां बहितर आहे त वञी चनेसर खान सां ॻाल्हायो अवां बि त चनेसर सां गॾु आहे मिस्टर सजन हीअ मुंहिंजी ऑफिस आहे
मूंखे इहो मौक़ो न ॾियो जो मां अव्हांखे गेट आउट चवां। हिनजी ज़रूरत न आहे। ओके बाबा, तव्हांजो ॾुख असांजो पंहिंजो ॾुख आहे। अव्हांजी बुख असांजे रूह ऐं मन खे तड़पाए निंड हराम करे छॾी हुई। दुआ करियो त चनेसर ख़ान वेरां वेर वध हुजे, जंहिं सेठ बैराम ख़ान जे मदद सां हिन इमदाद जहिड़े ख़ैर जे कम में असां सां हथ वंडाए मदद कई आहे। जहिड़ो कर अव्हांजे मुंहं में गिरह विधो ई चनेसर आहे। बाबा, हाणे तव्हां कतार ठाहियो त जीअं चनेसर ख़ान पंहिंजनि